सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन कायिदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यिबीन व अतहरित ताहिरीन मौलाना व मौलस सकलैन हबीबिना व तबीबिना व मुर्शिदिना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही इला यौमिद्दीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह व कूनू मअस्सादिकीन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। मुझे हादी रहबर सय्यदी व सनदी महबूबी व मुर्शिदी किबला दिलबर साईं जो हिकड़ो शेर आ जेको मां अक्सर करे तकरीरुन में पढ़ंदो आ। अज मुझी दिल थी चे त पंहिंजे हादी रहबर जे साम्हूं वो शेर पढ़ा। या रसूल अल्लाह ॾियो दीदार जी खोले दरी मस्त आ महबूब तोले दिल दीवानी चरी दीदार ले दिल रुबा दीदार ले दिल रुबा अखड़ियों सिखन मुझूं सदा जियो झोरिया में जिदे ता पवन जेरा जली अंगण राज मथे हे कर हली अच हाशमी हाल दिल जा ओरिया ता पवे दिलड़ी ठरी मातलिया में तोले मांदो मुझो हादी रहबर तोले रहे अर्ज आई आऊं सुनी दिल बर कयो का दिल बरी। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो मुझे मुर्शिद जे हिन आस्थाने ते पंध करे अचण वारा परे परे का मुझा प्यारा दोस्तों करमी भाइरो अल्लाह रब्बुल इज्जत शाल असां हड़नी के पंहिंजे हादी रहबर सां इश्क ऐं मोहब्बत नसीब फरमाए। पंहिंजे मुर्शिद सां वालिहाना अहिड़ी मोहब्बत नसीब फरमाए जेका न असांजी पंहिंजे बच्चन सां मोहब्बत हुजे न घर वारन सां न यारन सां न अजीजन सां हुजे। अल्लाह शाल उहा पंहिंजे हादी रहबर सां मोहब्बत नसीब फरमाए। दोस्तों अजो कहे अजीम शान सालानो उर्स मुबारक सय्यदी महबूबे इलाही अल्लाह जो किरोड़े सनन जे मथा रहमतूं हुजन सनन जी मज़ार जे मथा अल्लाह जो किरोड़े अरबे खरबे रहमतूं हुजन जे सुणे हादी सुणे महबूबे इलाही असां के हेड़ो हादी रहबर दिनो आ। पाण त सुणो हो पर असां के पांजो एड़ो बच्चो दई वियो आ जो असां जे मेरन कल्बन के वेठो धोए तो पियो। दोस्तों अज ही उर्स हुयो त नंढड़ो के असां साईं जनब एतरी दावत न ॾिनी पर हे आशिक सुभान अल्लाह मुझे पीर जे सदके हली आया। अज अल्लाह रब्बुल इज्जत असां के पंहिंजे हादी रहबर का इंशाअल्लाह ताला उहे मान ॾियारींदो जेके क़यामत में असांजा सर फख्र सां ऊंचा कंदासीं। हितां अज उहे शयूं वठी ईंदासीं जो क़यामत में ॿियन वलीअन जे अॻियां ईंदासीं त ख़बर पवंदी त करमी जवान वञनि था पिया। करमी साई चादर वारा साई चादर वारा सुणे दिलबर दस्तगीर वारा
मुझे हादी रहबर दिल पर साईं मातली वारा ये आशिक वञन वथा पिया। सुभान अल्लाह। अज जेको आया यूं अल्लाह रब्बुल इज्जत फरमायो ए ईमान वारो तुझो अल्लाह जी जात का उन अल्लाह जी जात का जंहिंजे मथां ता ईमान आंदो आ तुझो उन अल्लाह जी जात का ऐं सोबत इख्तियार कयो मुझे प्यारन बानन जी कंहिंजी अल्लाह रब्बुल इज्जत फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू। गाल थोरो समझण जी आ, थोरो तवज्जो ॾियो मुडे, गाल थोरो समझजो। या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो। अल्लाह ताला या अय्युहल इंसान थी न मुखातिब थियो, अल्लाह ताला पूरी खल्क के मुखातिब न थियो। अल्लाह रब्बुल इज्जत 20 दुनिया जे अंदर यहूदी हिन ईसाई हिन नसारा हिन कंहिंखे मुखातिब न थियो। अल्लाह मुखातिब थियो उन्हनि सां जेके अल्लाह जा पंहिंजा आहिनि। ऐं अल्लाह जा पंहिंजा केर आहिनि? या अय्युहल्लज़ीना आमनू आमिनू उहे बाना आहिनि जेके ईमान आणनि था उन ज़ात जे मथां। थोरो ॿुध जाए आमनू मां मुराद उहे बाना आहिनि जेके मुहम्मद मुस्तफा सां वालिहाना इश्क रखनि था। एड़ो इश्क रखन था जेके पंहिंजी जानियुनि खां मथे पंहिंजे अजीजन खां यारन खां माइटन खां रिश्तेदारन खां हर शय खां मुझे महबूब के मिठो रखन था। अल्लाह तो फरमाए इहे ही ईमान वारा आहिनि। कुरान में जा बजा अल्लाह ताला ये ॻाल्हियूं फरमायूं। हाणे ॻाल्हि आहे या ईमान वारनि जी। मुंहिंजो मक़सद हो तव्हांखे सिर्फ़ ॻाल्हि सम्झाइण जो। हाणे अचूं था इन्हनि ईमान वारनि जी जेके आशिक़े रसूल आहिनि, मुहम्मद मुस्तफा जे मथां कलमे पढ़ण वारा बि उहे जेके महबूब सां पंहिंजी जान खां वधीक मोहब्बत कनि था। अल्लाह फरमाए इहे बाना अचो मां अल्लाह तव्हांखे अहिड़ो सबक थो सेखारियां जो पूरी दुनिया में जिथे वेंदो इज्जत वारा रहंदो। हाणे इहो सबक कहिड़ो आहे? आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिकीन। पहिरीं अल्लाह खां डिॼो, पोइ मूं अल्लाह जे नेक बाननि जी सोबत में वियो। सुभान अल्लाह। नचे ई सुभान अल्लाह। थोरो ॾाढिया त चओ सुभान अल्लाह। पोयां वेठल सुभान अल्लाह त चओ। ज़बान जे अथव त माशाअल्लाह चओ सुभान अल्लाह। जे ज़बान घर वारी अट छॾे आया हो तो मयार तव्हां ते बि कोन्हे का। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अल्लाह जा प्यारा बाना उहे आहिनि जंहिंजी हर घड़ी हर वक्त हर लम्हो ज़िक्र इलाही में मशगूल हूंदो आहे। जेके उथंदा आहिनि त मुहम्मद मुस्तफा जी सुन्नत मुताबिक़ उथंदा आहिनि। जेके ॻाल्हाईंदा आहिनि लॼपाल नबीअ जी सुन्नत मुताबिक़ ॻाल्हाईंदा आहिनि। अल्लाह वारा उहे नाहिन हूंदा, अल्लाह वारा उहे नाहिन हूंदा जेके ॾन ते हलन, जेके चंदन ते हलन। अल्लाह वारा उहे हूंदा आहिनि जे ॾिसणो अथई त मुंहिंजो पीर ॾिस। अड़े अल्लाह जे अखियूं ॾिनियूं अथई अॼु ॾिसी वठ हिन सुहिणे दिलबर खे। मदीने वारे मीर फरमायो मुझे आका लजपाल नबी फरमायो हिन सुणे रोज़े वारे जो किताब बहजतुल कुलूब उन्हें में सुने हादी रहबर फजलाबादी रिवायत आंदी आ। मदीने वारे मीर फरमायो औलियाई तहत कबाई ला यारिफूनहुम सिवाई। चो सुभान अल्लाह। मुझा वली उहे अखर लफ्ज मुझे आका जा चवण वारी जात अल्लाह जिया। अल्लाह तो फरमाए मुझा प्यारा दोस्त अल्लाह जे कुर्ते जे अंदर लिकल हुंदा आहिनि। उन्हनि नेक बाननि के अल्लाह का सिवा को नाहे सुञाणंदो। अल्लाह का सिवा वलियन जो शान केर नाहे सुञाणंदो।
वो अज तू आयो हुंदे तो जरूर मुखालफतूं थियूं हुंदई। अड़े हेडो सी लगो पियो आ, हेडो सी में बच्चा बार छड़े किडे तो मातली वनी, जरूर तोखे भी चयो हुंदन। सुभान अल्लाह, चो सुभान अल्लाह। वो तव्हां आयो कदर गुलांदा, कदर गुलांदा बुलबुल जाने, जेका खुशबू पावण वाली कदर गुलांदा गिज क्या जाने, जेका ढूंढ खावण वाली। सुभान अल्लाह। अल्लाह वारन का पिराईंदा हुए जेके अल्लाह वारन जो अदब कंदा हिन, जिथे अल्लाह वारो हूंदो आ। सुभान अल्लाह। मुर्शिद हूंदो आ, साले नेक मर्द हूंदो आ, उन्हें जे साम्हूं अल्लाह वारन जे साम्हूं हिकिड़ो उसूल याद अची वियो आ। थोरो तव्हां दोस्तन के बुधाया त मदीने वारे मीर जी शान में कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो ला तरफऊ अस्वातकुम फौक सौतिन नबी। मुझे महबूब मोहम्मद मुस्तफा का ओ असहाबियो, ओ मोहम्मद मुस्तफा जी कचहरी में वेहण वारो पंहिंजो आवाज बुलंद न कजो। महबूब हा सभिनी खां वॾा मुर्शिद, मदीने वारा मीर सभिनी खां वॾा मुर्शिद आ, ऐं महबूब जा असहाबी सभिनी खां वॾा मुरीद आ। असहाबन के सबक सेखारियो। अज करमी फकीरो इहो सबक मदीने वारे मीर जो, असहाबन जो अज असां मदा सिखाऊं। अल्लाह जी ज़ात पंहिंजे मुर्शिद जो अदब सेखारियो आ त उन मुर्शिद जी दरबार में पंहिंजो आवाज भी ऊंचो न कजो। जेकॾहिं तूं पंहिंजे मुर्शिद में ऐब ॻोल्हींदे, नुक्स ॻोल्हींदे, ओ अदा, ओ मुंहिंजा भा, ओ मुंहिंजा दिल वारा, ओ फकीरो, ओ करमी जवानो, ओ मुझे महबूब सां निस्बत रखण वारो फकीरो, ॿुधो अज मां फकीर तव्हांखे सबक थो ॾियां। पंहिंजे हादी रहबर जी महफ़िल में अचो, पंहिंजा आवाज़ पंहिंजे मुर्शिद खां बुलंद न कजो। हूअ ॿी ॻाल्हि आहे जो पंहिंजे मुर्शिद खां पाण जहिड़ो चइजे, पंहिंजे मुर्शिद जो इज़त न करे उनखे फैज़ बि कोन मिलंदो आहे। फैज़ जी पहिरीं कड़ी आहे अदब मुर्शिद। मुंहिंजा साईं फरमाईंदा आहिनि जेकॾहिं पंहिंजे पीर सां मुहबत रखंदे पा त तोखे मिलंदो बि मुहबत जो पा। जे रखंदे शेर मुहबत त तोखे बि शेर मिलंदी मुहबत। सुभान अल्लाह। फैज़ अहिड़ो मिलंदई जो ख़ुदा जी इज़त जो कसम आहे। हिकिड़े पीर मुंहिंजे तोखे ॿुधायां, पंहिंजे पीर जो मिसाल ॿाहिरि कोन था वञूं असां। मुझे हाजी रहबर फरमायो 10 साल पंहिंजे मुर्शिद जे चेहरे के बिना वुज़ू जे मुंह न ॾिठो, ऐं पंहिंजे मुर्शिद जा बाथरूम काकूस मूं 10 सालन ताईं ॿुहारिया। अॼु महफ़िल में मुंहिंजे पीर ॿुधायो त मूं 10 सालन ताईं पंहिंजे मुर्शिद जे दरवाज़े जा काकूस ॿुहारिया, ऐं ईअं हालत हूंदी हुई जो गंद ऐं कीड़ा उहा कारी मिट्टी जिस्म ते लॻी वेंदी हुई, पंहिंजे मुर्शिद खे रुगो राज़ी कंदो हुअसि। सुभान अल्लाह। अॼु अचो फकीरो त पंहिंजे पीर खे राज़ी कयूं। अॼु वाइदो कयो पंहिंजे यार खे राज़ी कंदो, ऐं कम बि इहा शइ ईंदव। भली तू नमाज़ू पढ़ी, रियाज़तूं करी, इबादतूं करी, सोहबत करी, तुझे मथे ते भली निर ते इबादतुनि जा निशान पइजी वञनि। दोस्ताने मोहतरम, तुंहिंजी इबादत तेसि ताईं मक़बूल न वेंदी जेसि ताईं पंहिंजे पीर सां मुहबत न कंदे। या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह व कूनू मअस सादिकीन। इन्हनि सादिकनि जी मुहबत, इन्हनि सादिकनि जी कचहरी अहिड़ी हूंदी आहे जेका तोखे ईमान में मुकम्मल करे छॾींदी आहे। इन्हनि जी मुहबत मदीने वारे मीर जी मुहबत हूंदी आहे, ऐं हिननि बुज़ुर्गनि जी, अल्लाह जे कामिल वलियनि जी कचहरी मां अल्लाह मिलंदो, मदीने वारो मीर मिलंदो, ऐं तोखे दुनिया जी हर इज़त मिलंदी।
फकीर वेठा आहिनि उन्हनि खां पुछी ॾिसो जेतिरी जंहिं पंहिंजे पीर सां मोहब्बत रखी आहे उनखे ओतिरी दुनिया में भला इज़त ॾिनी जे मुझे पीर सां मोहब्बत रखे दाढ़ी रखराई पटको बधो चादर पाती दंदन रखियो तहज्जुद पढ़ियो अल्लाह जी ज़ात जो कसम आलिम कोने मदरसे में नाहे पढ़ियो पर वींदो आहे त राजन खे सुधारे ईंदो आहे यकीन नथो अचे तूं त फकीरनि खां पुछी ॾिस अहिड़ा त मुंहिंजे पीर रंग लॻाया आहिनि अहिड़ा मुंहिंजे हाजी रहबर असांजे दिलनि ते चिटिया आहिनि जो असांखे ॿिए कंहिंजे दर ते झुकण जी ज़रूरत ई कोन्हे का असांखे निमाज़ पंहिंजे पीर सेखारियो रोज़ो पंहिंजे पीर सेखारियो हिन दरगाह तव्हांखे यकीन अचे न अचे मुंहिंजे पीर पंहिंजे फ़कीरनि खे अॻिठ ॿधण बि सेखारियो आहे अशरा इस्लाह थियो मां नंढड़ो हफ़्ता इस्लाह उते साईं फ़कीरनि खे अॻिठ ॿधण बि सेखारियो पंहिंजे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत ते हलण सेखारियो अॼु ॾिसो हे मुंहिंजे पीर जी महिनत आहे सुहिणो फज़लाबादी के 26 साल गुज़री विया आहिनि अॼु हे रंग ॾिसी सायूं चादरूं दिल ठराई थी कोन थी ठराई दिल ठराई थी मां दिलीअ वारा ओ मुर्शिद रंग लाए तो छॾिया है मां दिलीअ वारा ओ मुर्शिद रंग लाए तो छॾिया इश्क उल्फत जांदर में आड़ा मचाए तो छॾिया मां दिलीअ वारा ओ मुर्शिद रंग लाए तो छॾिया तो ॾिनी सुन्नत शरीयत जी अजब तालीम तो तसव्वुफ़ ऐं तरीक़त जी ॾिनी तफ़हीम सुभान अल्लाह सुबुह जो ॿुध जाए मुंहिंजे पीर तसव्वुफ़ जा कीअं थो रंग लॻा रात जी महफ़िल हूंदी आहे इल्म वारी सुबुह जी महफ़िल हूंदी आहे इश्क वारी शाम जो शरीयत सुबुह जो तरीक़त सुभान अल्लाह मुझे हाथी रहमर असांखे रंग लगाए छॾिया पोइ इहे तराना पढ़ंदो झर हुजी झंग हुजी दोस्तनि में हुजी यारनि में हुजी पंहिंजे पीर जी मोहब्बत जा तज़किरा ॻाईंदो अल्लाह अल्लाह सब चो सुभान अल्लाह वरी चो सुभान अल्लाह हाणे आऊं दावत खिताब दींदुस हजरत अल्लामा पीर निअमतुल्लाह इलाही करमी नक्शबंदी मद्दज़िल आली जिन के वची करे पंहिंजे बयान दिल नवाज सां सामाइन के महजूज कर फरमाए चो नाराए तकबीर नाराए रिसालत तुझो साईं मुझो साईं